सखर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम पारां ॿारनि सां थियल ज़ुल्म ज़्यातियुनि वारे वाक़िअनि बाबति अंग अखर जारी कया विया आहिनि। इन सिलसिले में समाजी तंज़ीम जे सूबाई कोऑर्डिनेटर साहिल जो चवणु हो त साल 2022 में पाकिस्तान अंदरि ॿारनि ते ज़ुल्म ऐं ज़्यातियुनि जा 4253 केस रिपोर्ट थिया आहिनि। बरकत अंसारी जो चवणु आहे त 2021 जे भेट में 2022 में ॿारनि सां जिनसी ज़्यातियुनि जे केसनि में 33% वाध थी। चइनि सूबनि में रोज़ानो 12 खां वधीक ॿारनि खे जिनसी हवस जो निशानो बणायो वियो आहे। जारी कयल अंगनि अखरनि में चयो वियो आहे त पेश आयल वाक़िअनि मां 2325 छोकिरियुनि ऐं 1928 छोकरनि खे जिनसी तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।